न्यू सईदाबाद शहीद बिलाल काका जी पहिरीं वरसी जे मौक़े ते संदसि ॻोठ में आलीशान जलसेआम हज़ारे साझा वंद क़ौमपरस्त ऐं सियासी समाजी रहनुमाउनि जी भरपूर शिरकत। उन मौक़े ते जिस्कम जो अॻूणो क़ाइम मक़ाम चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी, GA महाज़ जो चेयरमैन रियाज़ अली चांडियो, GA तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, रवादारी तहरीक जो सरबराह पुनल सारियो, तरक़ी पसंद पार्टी जो मरकज़ी अॻवान शौकत मेमण ॿियनि ख़िताब कयो। अॻवाननि शहीद बिलाल काका खे ख़िराज अक़ीदत पेश कई ऐं चयो त हर दौर में सिंध खे धोखा मिलिया आहिनि। 44 सालनि खां अफ़गान पनाहगीर गैर आइनी, गैर क़ानूनी ऐं गैर इख़लाक़ी तरह सिंध ते क़ाबिज़ आहिनि। इन्हनि सिंध खे दाड़ियल करचड़ लाइ गैर क़ानूनी तौर हथियार आंदा, हीरोइन, चरस, आफ़ीम, गांजो ऐं आइस मुतारिफ़ कराए सिंध सरकार समेत समूरा हुक्मरान तबक़ा अफ़गाननि जी सहूलियतकारीअ में मुलविस आहिनि। हिननि वधीक चयो त इरशाद रांझाणी, शहीद बिलाल काका ऐं असलम पिताफ़ीअ समेत सवें सिंधियुनि जा क़त्ल कया आहिनि। हिननि चयो त कब्ज़े परस्त ऐं क़ातिल सां को बि ठाहु नाहे करिणो। सिंध जे मासूम माण्हुनि जे क़ातिलनि खे हर सूरत में कैफ़र किरदार ताईं पहुचाइबो। हिन वधीक चयो त बिलाल काका जी शहादत वारे ॾींहं खां असां जेको गो अफ़गानी गो मूवमेंट शुरू कई हुई उहा जारी आहे ऐं अञा उन खे तेज़ कंदासीं।